ॻाल्हि त ॿुध, मां पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। ॿिनि टिनि ॼणनि माण्हुनि ॿियनि बि चयो आहे त शहरोज़ चवंदो वते त जेकॾहिं मूंसां हेॾां होॾां कयूं ऐं हा न कयूं न, आउं त छोकिरी खे कोन छॾींदसि, ज़ोरी वठी वेंदोसांसि किथे ऐं वञी ते निकाह विझी छॾींदसि। मूंखे छा कंदा? हाँ हाँ, ॿियो छा पियो चए? तूं छा पियो चवे? हाय हाय, ज़ुल्म थी वेंदो जेकॾहिं तूं इनकार कयो। अधी अलाह खे मञजांइ, तूं त इनकार न कजांइ, न त पिणे जी इज़त वई। केॾो न पटको ॿधी हलंदो आहे सॼे ॻोठ में, वाह 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 अथसां। तुंहिंजो हिकिड़े इनकार ते सॼो मिटी में मिली वेंदो, हिते खून ख़राबा थी वेंदा। तंहिंजे करे तूं पंहिंजो इनकार न कजांइ, तूं चइजांइ मूंखे करिणो आहे, आउं कंदुसि, छो न कंदुसि। पोइ भला तुंहिंजी छा सलाह आहे मासी बाबू? आउं छा चवंदुसि, आउं तव्हांजी भलाई में आहियां, हिते जो नीमक खाधो अथमि। आउं त चवां थी रहिस नंढे जे लाइ तूं चई छॾ, आउं शादी कंदुसि, छो न कंदुसि। ऐं ॿियो त ख़ैर सां हवेली में वेंदी ऐं सॼो ॾींहुं हिंदोरनि में पई लुॾंदी, न को कम न कार, पानियूं तुंहिंजे अॻियां पयूं फिरंदियूं। हा, तुंहिंजे हुकुम जी देरि थींदी हेॾी वॾी हवेली में। पोइ जेको ई खान बहादुर पीरी में कुंवार वठी आयो आहे, उनजो छा थींदो? उनखे त शहरोज़ ख़ान वणे ई कोन थो, सॼो ॾींहुं वेठी थी चोरेसि, ॾिसजांइ बेज़ार ते हिकु न हिकु ॾींहुं हली वेंदी। हा, इहा कान रहंदई। मासी तोखे को शर्म हया कोन्हे? 4 पैसनि जे एवज़ रोज़ को नयो नया खणी थी अचे। तूं त का सफ़ा धोती आई मासी। भी त मां अम्मा खे चई तुंहिंजे मथे में धूड़ थी विझराया। ॾिसजांइ इहे ॻाल्हियूं सभु तुंहिंजी ॻिची में पवंदियूं। ऐं छा मूं तोखे चङाई चई आहे, वरी उल्टो मुंहिंजी ॻिची में थियूं पओ। शाबस अथई अम्मा, वॾी शाबस अथई। मूंखे छा आहे, हिते करा खून ख़राबा करा, पिणे जी इज़त खे मिटी में मिला, मुंहिंजो छा मिले। हाँ दादा। पोपट, तू हिन जानवरनि जो ख्याल कर, तेसि ताईं मां कोराड़े ढोर जो वञी बंदोबस्त कयां। कुछ खारायासीं पहिरियासीं न, वञे न पूरो थी। एॾो दिल जो कठोर पको पत्थर न थी ॾाढा। हेॾो ज़ुल्म त बेज़बान ढोर ढगा उठ बि बर्दाश्त करे कोन सघंदा। सोच ॾाढा सोच, नथो सोची तुंहिंजी मर्ज़ी, पाणे वक़्तु सम्झाईंदी वक़्तु। पोपट, तूं मतां हिननि खे इंसान सम्झी हिननि ते को रहम न कर। जानवर अथई, सरदार खे न ख़बर पई त छेऊं करे छॾींदो। दादा, मूंखे ख़बर नाहे सरदार जे ज़ुल्म ऐं गज़ब जी, पर मूंखे तूं इहो ॿुधाए त आख़िर हिननि जो ॾोह कहिड़ो आहे? कहिड़ो ॾोह कयो आहे हिननि सरदार खे? पोपट, इहे कहाणियूं हिननि खां पुछ। मां तेसि ताईं चिबड़ फ़क़ीर खे चारो ॾेई अचां, वञे न बुख मरी। पुछी हिननि खां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।